बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो मां आहियां तव्हांजो दोस्त रमू। जी तो मां हिन वक़्तु मौजूदु आहियां जागीरता ऑफिस वटि सिंध जो तमामु बहितरीनु अदाकार उस्ताद औरंगज़ेब सागर वटि। वधीक उंडे हलंदासीं, उन सां काचारी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? करम करीम जो तव्हां ॿुधायो ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह करम लॻा पिया आहिनि। फेसबुक पेज ज़ाहिद ऐं अकबर दे दोस्त तव्हांखे ॾिसनि ई था पिया। वॾी महिरबानी ज़ाहिद ऐं अकबर वारनि जी ऐं जेके ॾिसंदड़ असांजा दोस्त आहिनि उन्हनि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जेके असांखे ॾिसनि पिया। ऐं दोस्तनि खे इहे बि गुज़ारिश कंदासीं त असांजा दोस्त अकबर ऐं ज़ाहिद तमामु बहितरीनु टैलेंट वारा आहिनि, सुठा प्रोग्राम कनि पिया तफ़री तव्हांजे लाइ। सो इन्हनि जे पेज खे लाइक बि कयो ऐं फॉलो बि कयो। अच्छा, उहो दोस्तनि को पैगाम को मैसेज वग़ैरह ॾियणु चाहियो त ॾेई सघो था? मैसेज इहो आहे त असांजे हिन मुआशिरे में जेको ख़ासि तौर ते क़बाइली सिस्टम एॾो त उरूज ते थी वियो आहे जंहिंजा ॾाढ जबर असांजा मारोड़ा बर्दाश्त कनि पिया। सो इनखे सुजाॻी जे लाइ नौजवाननि खे अॻिते अचिणो पवंदो। ख़ासि तौर ते तालीम ते तवजह ॾियणी पवंदी। जेकॾहिं असां तालीम में फास्ट हूंदासीं, घटि में घटि जेकॾहिं ड्यूटियूं न हूंदियूं त घटि में घटि अक़ल ऐं शऊर त ईंदो। सो इन जे लाइ तरबियत ख़ासि तौर ते ॿारनि जी, पढ़ियल लिखियल बि असां वॾेरनि जा ग़ुलाम ॾिठा आहिनि, पर सभ खां वधीक तालीम सां गॾु जेकी तरबियत आहे उहा लाज़मी आहे। सो इन जे लाइ पंहिंजे बचड़नि जी बहितरीनु तरबियत कयो तालीम सां गॾोगॾु, तॾहिं असांजो मुआशिरो तरक़ी करे सघे थो। वॾी महिरबानी उस्ताद, लख कुर्ब। उस्ताद तव्हांखे हिकिड़ो सुवालु इहो पुछे थो, ज़रूरु जवाबु ॾिजो। इहो तव्हां चांहि छो न पींदा आहियो, उहो ज़रूरु ॿुधाइजो। असां ही महांगाई जो दौरु आहे, तूं मूंखे सुवालु ई अहिड़ो ॿुधो आहे जंहिंजो मां नालो न खणंदो आहियां। सो तव्हांखे ॿुधायां इहे पियो थो त अॼुकल्ह बि हिकिड़ो 50 रुपए जो कोप थी वियो आहे। अगरि कंहिंखे उनजी सलाह कयूं त 50